जिला सोबतपुर में तूफानी बारिशों के दौरान मुख्तलिफ नहरों में शगाफ लगने से दर्जनों से जायद गांव पानी के ज़ेरे-आब आए और हज़ारों एकड़ चावल की फसल पानी के ज़ेरे-आब आ गए। मगर तवील अरसा गुजरने के बावजूद ज़िले इंतज़ामिया की जानिब से ज़िला सोबतपुर के सैलाब मुतासरीन को रिलीफ देने में नाकाम दिखाई दे रहे हैं, जिसकी वजह से ज़िला सोबतपुर के सैलाब मुतासरीन खुले आसमान तले बेयारो मददगार पड़े हुए हैं। वश न्यूज़ को इंटरव्यू देते हुए सैलाब मुतासरीन का कहना था, असांखे एसी साहब गोदाम भरल अथसि, असांखे नथो ॾिए, असां ग़रीब आहियूं, लुड़ूं था, हेॾो को पाणी आयो, हेॾो असांजा सभु सामान विया आहे, ॿार बच्चा असांजा उघाड़ा बीठा आहिनि, असांखे त का शइ न आहे। इहो एसी साहिब खे या हटायो या असांजो ग़रीबनि जो कुझु ख़्यालु कयो। हिकु चक्र आयो आहे बसि अधु मण अटे जो टेंट ॾेई वियो त वरी असांजो ख़्यालु ई न कयईं, वरी असां वटि आयो बि न आहे, पंहिंजो अलाए वॾेरनि जो कढा अलाए काॾे, असांखे ग़रीबनि खे त नथो ॾिए, हेॾे अचे थो बि न। हेॾा घर में बसि ॿ कैंटा ॾेई वियो आहे बसि। असां ग़रीब काॾे वञूं, असांखे हे 3 साल असां हिते लुड़ूं था, असांजो ख़्यालु कोई नथो करे। असांजा माल लुड़ी विया, असांजा बच्चा लुड़ी विया, असांजा टपड़ लुड़ी विया, हिते त असांखे कुझु नथो मिले। असां हिते वाहे जे मथां वेठा आहियूं, बसि असां ॾे कोई ख़्यालु नथो करे। सर असांजी अपील आहे आला हुकुमरान खे त महिरबानी करे इन नालायक एसी खे हटायो वञे सर, जेको ग़रीबनि जे हक़ ते दाड़ा हणे थो। हे जेको आहे सिर्फ़ु वॾेरनि खे ॾिए थो सर, ॻोठ रशीद आहे या जेको आहे त ॿिया इलाइक़नि हैरदीन आहे, ॿियो को इलाइक़ो आहे, उन्हनि खे जेको आहे सभिनि खे ॾींदो वञे थो। हिते जेको सैलाब जो गढ़ आहे सर, उते त अचे बि नथो, उन सां हाल वाल करण जे लाइ तयारु न आहे सर। असां सर जेको असांजो ॻोठ आहे दुरमोहम्मद सिपिर सर, ॻोठ ज़ाहिर ख़ान जखराणी, ग़ुलाम कादिरा और साईंदाद कंडराणी आहे सर। सैलाब जो गढ़ त इहो आहे असांजो, जेको असांजो सॼो सामान लुड़ी वियो आहे सर, कुझु बि असां सां तावान न कयो अथव। अलाह जे आसिरे ते वेठा आहियूं सर, बाक़ी तावान असांजो गवर्नमेंट जे तरफ़ां असां को बि तावान न थियो आहे सर। मच्छर आहे सर, मलेरिया आहे, दस्त उल्टी थिए थो, उनजे लाइ तो को भी सहूलत ना है असांखे सर। अब ज़रूरत इस अमर की है कि हुकूमत बलूचिस्तान और ज़िले इंतज़ामिया सोबतपुर को चाहिए कि वो ज़िला सोबतपुर के सैलाब मुतासरीन को फौरी रिलीफ फराम करके सैलाब मुतासरीन के लिए आसानियाँ पैदा करके उनकी मुश्किलात को ख़त्म करे, ताकि वो हंसी खुशी अपना ज़िंदगी गुजार सकें। कैमरा टीम के हमरा सरदार बंगुल ज़ई, वश न्यूज़ सोबतपुर।